शायरनि जे सरताज लाखीड़े लतीफ़ हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सालियाने 279 उर्स मुबारक जूं गैर सरकारी तकरीबूं शुरू थी वयूं आहिनि। दरगाह जे क़ाइम मक़ाम सिज्जाद नशीन सैयद खावर हुसैन शाह लतीफ़ी ऐं लतीफ़ी सादात पारां दरगाह ते चादर चाढ़े उर्स मुबारक जो इफ्तिताह कयो। दरगाह खे मुकमल कुंवार जीअं सींगारियो वियो आहे, जॾहिं त उर्स मुबारक जूं सरकारी तकरीबूं सिंध जे अंदरि हालिया बरसातुनि ऐं सैलाब सबबि मुलतवी कयूं वयूं आहिनि, जॾहिं त गैर सरकारी तकरीबूं दरगाह भिटाई ते दरगाह जे क़ाइम मक़ाम गादी नशीन सैयद खावर हुसैन शाह जी अॻवानी में अदा कयूं वेंदियूं। सिंध जे कुंड खुर्चे समेत सॼे मुल्क मां हज़ारे अक़ीदतमंदनि जी आमद जो सिलसिलो बि जारी आहे। गवर्नर सिंध आगा सिराज दुरानी अॼु 11 सेप्टेम्बर ते बिरशाह पहुची शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते चादर चाढ़े दुआ घुरंदो।